अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वासियो अस्सलाम वालेकुम। जीएसएन जीएस साईं जीएम से ईद जो टियों ॾींहुं अवां खे ईद जूं मुबारकूं हुजनि। सिंध में बुख गुरबत जो राज आहे। सिंधु दरिया ते गैर कानूनी कब्ज़ो ऐं विलार आहे। पीअण जो पाणी कोन्हे, जर पाणी छॾे विया आहिनि। फसल ज़राअत लाइ पाणी कोन्हे। कहर जी गर्मी आहे। सिंध सस्ती बिजली पैदा करे थी। कोयलो गैस जे ज़रिए बिजली थिए थी। विंड मिल जे ज़रिए पखा जे ज़रिए बिजली पैदा थिए थी। पर सिंध जा माण्हू गर्मी में 50 ऐं 55 डिग्री में मरनि था। पाणी, बिजली, गैस, रोज़गार कोन्हे। उन घड़ी जॾहिं सिंध इंसाफ़ ऐं तरक़ीअ तरफ़ पंधु करण जे लाइ सोचे थी, सिंध बेचैन आहे करप्शन, रुश्वत ऐं मनुशात गर्दी आसिफ ज़रदारी जी। उन वक़्तु सरकारी मौलवी उहे माण्हुनि जे मथां हमले आवर थियनि था त तव्हां मुस्लमान आहियो या न आहियो। लाड़काणे में ॾहकाव पैदा करण जे लाइ पुलिस उन्हनि मौलवियुनि जे ॾाढो बेवस आहे। मुल्ले खे कंहिं इख़्तियार ॾिनो आहे जेको चए त तव्हां कलमो पढ़ो, मुस्लमान आहियो या न आहियो। इहो दीन जो मामिलो बंदे ऐं अल्लाह जो मामिलो आहे। अल्लाह जो रसूल रहमतुल आलमीन आहे। असांखे तरक़ी ऐं इज़त ख़ुशहाली ॾे वञण जे बजाए मुल्ला सुंजे सॼे समाज खे जहालत ऐं बदी तरफ़ वठी था वञनि। ईअं जे यूरोप खे ईसाईअ जे नाले में उहो जेको अल्लाह जो नबी, जेको अदम तशद्दुद जो नबी हो, उन मसीह जे नाले में सॼे यूरोप में तशद्दुद, ऊंदाही ऐं ख़ौफ़ पैदा कयो वियो। सिंध में रसूल जेको मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर आहे, उहो अल्लाह जो रसूल जेको रहमतुल आलमीन आहे, उहो अल्लाह जो रसूल जंहिं पंहिंजे मुखालफ़नि खे माफ़ कयो, उहो अल्लाह जो रसूल जंहिं रहमत सां माण्हुनि खे नवाज़ियो। तव्हां उन रसूल जे दीन जी आड़ में दहशतगर्दी पिया कयो। पाकिस्तान जी सरकार किथे आहे? हुकूमतूं किथे आहिनि? मुल्ला पुलिसिंग था कनि। ईअं जीअं तहरीक लब्बैक खे दहशतगर्दी जो लाइसेंस ॾिनो वियो, ईअं लाड़काणे में JUI खे सॼी सिंध में तव्हां इहो लाइसेंस ॾिनो आहे त हू दहशत ऐं ख़ौफ़ जो माहौल पैदा कनि। तरक़ी, इल्म, रोज़गार, सिंध जे तहफ़ुज़, दरिया जे तहफ़ुज़ लाइ सिंध जा माण्हू न सोचनि। वहशत ऐं दरंदगी में सिंध जे माण्हुनि खे मज़हबी बाहि में धिकियो पियो वञे। मां मज़म्मत थो कयां सिंधी नौजवानों, बुज़ुर्गो, आलमो, शहूर सिंध जो ॿाहिरि अचे, इन वहशत खे रोके। इहा वहशत कब्ज़े जी आहे। इहो लानताणो आहे। इहा तरक़ी न, इंसाफ़ न, इहो ख़ौफ़ आहे, ऊंदाही आहे। सिंध जा नौजवानों ॿाहिरि अचो, आलमो ॿाहिरि अचो, दानिश्वरो, शहूरवंद ॿाहिरि अचो, तन जहालत पसंद मौलवियुनि जो ख़ात्मो कयूं। असांखे को बि ख़तरो अल्लाह जे दीन खे लॻंदड़ महसूस नथो थिए। रसूल ख़ुदा जे दीन जो मुहाफ़िज़ अल्लाह आहे, मुल्ला न आहिनि। महिरबानी। जीएसएन।